Breaking news. वॉइस ऑफ पहरियालो ब्रेकिंग न्यूज़। पहरियालो अबलवा महीनर में निकिरंदड़ कंभड़ा महीनर के 20 फुट घारो पइजी वियो। घारो पवण सबबि केतराई एकड़ ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। ॻोठाणा इतला ॾियण बावजूद आबपاشي अमलो न पहुतो। जॾहिं त ॻोठाणे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वॉइस ऑफ पहरियालो ब्रेकिंग न्यूज़। पहरियालो भरिसां अबलवा मां निकिरंदड़ कंभड़ा महीनर के 20 फुट घारो पइजी वियो। घारो पवण सबबि केतिराई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। ॻोठाणे जे इतलाह ॾियण बावजूद आबपاشي अमलो न पहुतो। वॉइस ऑफ पहरियालो ब्रेकिंग न्यूज़। पहरियालो अबलवा मां निकिरंदड़ कंभड़ा महीनर के 20 फुट घारो पइजी वियो। घारो पवण सबबि केतिराई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। ॻोठाणे जे इतलाह ॾियण बावजूद आबपاشي अमलो न पहुतो। जॾहिं त ॻोठाणे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बार बार घारो पवण सबबि केतिरो ई नुक़सानु थी रहियो आहे असांजे फसलनि में।